खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर कुंभ गोट गुल मोहम्मद जामड़ो वासी रज़ा अली जामड़ो पंहिंजे भाउ फयाज़ जामड़ो सां गॾु अवामी प्रेस क्लब कुंभ पहुची एहतजाज कंदे चयो त असांजा चाचा मोहम्मद हनीफ़ एजाज़ इरफान जामड़ो असांजे वालिद मरूम जान मोहम्मद जामड़े जे खाधे वारी ज़रिए ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं असांजे घरां पटे खणी वञी 12 लखनि जो चेक ऐं ज़रिए ज़मीन जा कागज़ खणी विया आहिनि। अॼु मुंहिंजे भाउ फयाज़ ते हमिलो करे मोटरसाइकिल फुर करे ज़ख़्मी करे फ़रार थी विया आहिनि। एसएसपी खैरपुर खां मुतालबो कंदे चयो त असांजा चाचा बासर आहिनि, असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। खुदारा बासर जवाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जीअं त मुंहिंजो नालो राज़ अली सनाब जान मोहम्मद जामड़ो पूरे कोट गुल मोहम्मद खे ख़बर आहे त बाबा मशहूरु गाॾियुनि जो वापारी हुयो ऐं मां प्राइवेट उस्ताद आहियां। कादकेर में हींअर में मौजूदु आहियां, कादकेर पब्लिक स्कूल सेठाजा में रानीपुर में। असांजो जीअं बाबा जी ज़माने जली ज़ालिम चाचो इजन हनीफ़ ऐं हुनजो पुटु इरफान जेको गुंडो बि आहे, मुख़्तलिफ़ हुनजा आइडनि ते फेक वीडिया बीहंदा आहिनि, उहो असांजा अनु खणाए विया। मां बाबा सां जेको आहे उहो किराची हुयो में इस्पताल जना हॉस्पिटल असांजो अनु खणाए विया। वरी असांजे घर वञी असांजे अमर खे चइनि त राज़ अलीअ फ़ोन कयो आहे, असांजो घर मोबाइल न हो, राज़ अलीअ फ़ोन कयो आहे, इहे कागज़ आहिनि, इहे रखी बनी आहे गिरवी बिरवी ऐं असां जानण जे उड़ंदा खणी वञूं। उते मुंहिंजो चेक हुयो 10 लख जो, असां हुनखे अनु ॾिनो हुयो, खुटियूं ॾिनियूं अता हुसैन फुट वारे जामड़े खे, उनजो उहो असांजो बि खणी गुम करे आया आहिनि। जेको हुनजा खाता अॼु जीअं जेको आहे मुंहिंजो ई भाउ हट सां बर्फ़ वठण पियो वञे त ज़ालिम इचू हकू ऐं जेको आहे इरफू विड़िया आहिनि। असांखे वॾेरे मन छेड़ चढ़ायो आहे ऐं ॿियो मल्हार हिननि खे ॿधो अथनि मारियो आहे, मूंखे घुटे घुटे मुंहिंजी गाॾी काढ़ियो आहिनि। मुंहिंजा हिन खां नंढिड़ो मौसूम भाउ आहे ऐं हनीफ़ मूंखे इन खां बाबा जी जीअं ज़बान जली विड़ियो पूरे गोठ गुल मोहम्मद खे ख़बर आहे। मां मीरपुना खे बि आहे तव्हां ॾिनी आहे, मीरपुना जो बाबा मां तव्हांजो फ़ैसिलो कंदुमि। अॼु नजम साहब खे अॼु खां 2 ॾींहं अॻ में तव्हां ॾिनियूं आहिनि ऐं जेको आहे चीफ सरदार नज़ीर अहमद जामड़े खे हू न मञींदा आहिनि। मां उनखे न चई सघियो आहे ॻोठ जे चङनि मठनि खे त भाउ असांजे पनीअ ते इजो जो कब्ज़ो पुट सूदो हकू ऐं असांखे मारण था। असांखे जेको बि थियो असांजे माल जे पनीनि ते कब्ज़ो आहे। ख़ुदा असांजी अपील कजे, न त असां सुभाणे पंहिंजी अमर वठी आई जी जे ऑफिस में वञी एहतियात कंदासीं। असां हींअर